अस्सलाम वालेकुम रियाज अली। वालेकुम सलाम। यार चांद का वीआईपी प्यार हाज़िर वे। महबूबा मुझी जिंदगी हो महबूबा मुझी बंदगी जेका कण करंगी मुझे दिल के वणी जेका रामू तू अज हिते महबूबा मुझी जिंदगी परेशान परेशान पियो लगी। खैर त आहे तोसां? खबर बस गाल न पुछ। कीअं न पुछां, छो परेशान है? खैर त आहे न, कुछ ॿुधा त सही। खबर हफ्तो थी वियो आहे सॼो, कम बंदि लॻा पिया आहिनि, घर जी परेशानी अलॻि। को बहारन पे जुल्म करे यार शाबस हुजे, असां दोस्तन जे हूंदे तूं परेशान हुजे। हुकुम कर तो के छा खपे, कहिड़ी परेशानी अथई? संतान गदजी रही यार खबर तो त अॼु मूंखे हैरत में विझी छॾियो। अॼु तो साबित करे छॾियो इंसानियत ऐं दोस्ती अॼु बि ज़िंदा आहे। बस यार ॿियो कुझु न, हफ़्ते हिकिड़े खां परेशान आहियां, घर ॾे बि कुझु नथो वठी ॾेई सघां। जेकॾहिं न तोखे मुनासिब लॻे त मूंखे हिकिड़ो 1000 खपे, जेको मां तोखे 2 ॾींहंनि खां पोइ मोटाए ॾींदसि। रियाज यार चाह मां नथो पिया। हथ हथ में हुजे तुझो साथी